नासिर नंगर पाकर वेझो नौजवान मुबैना तौर फाऊ खाई आपघात कर चुको आहे। वधीक तफ़सील मालूम कथा उस्मान खां अस्कली खां। उस्मान, इन हवाले से वधीक छा तफ़सील आहे? हाँ जी बिल्कुल, नंगर पार्क बरसा गोठ ग्राम में ही इंतहाई अफसोसनाक वाक़िओ पेश आयो आहे, जिते जे नौजवान ईश्वर पुट मोहन कोहली जो घरनि भरिसां जंग में कंडी जे वर में मुबैना तौर टंगियल हालत में लाश आयो आहे। इख़्तिलाफ़ नंगर पार्क पुलिस आयो वाक़िए हंधि ते पहुची नौजवान जे लाश के ज़रूरी कानूनी कार्रवाई ऐं पोस्टमार्टम जे लाइ तालुका अस्पताल नंगर पार्क मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जो कारण मालूम न थी सघियो, जारी आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बैदि इंक्वायरी कई वेंदी। जॾहिं तव्हांखे ॿुधाइण वाला त नगर पार्क तालुके में दौरान मुबैना ख़ुदकुशी वाक़िअनि जा 30 जेके आहिनि उहे नवां केस रिपोर्ट आहिनि। मक़ामी समाजी ऐं इदारनि लाइ गणती जोगी सूरत बणिजी वई आहे। यादि रहे ताज़ो ई नंगर पार्क में इंसानी हक़नि वारे खाते तरफ़ां ख़ुदकुशी का इनकार ज़िंदगी सां प्यार जे उनवान सां सेमिनार पिणु मुनक़िद कयो वियो हो, जंहिंजो मक़सदु अहिड़नि वाक़िअनि जी रोकथाम बाबति शोर उजागर करण जे लाइ हो। सुजान धुरनि हुकूमत सां मुतालबो कयो आहे त नगर पार्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नफ़्सियाती मदद, समाजी सहायता ऐं शोर आगाही मुहिमूं मुनज़म कयूं वञनि त जीअं आपघाती रुझाननि में घटिताई अची सघे। जी उस्मान, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।